अस्सलाम वालेकुम। मुंहिंजो नालो गुलशन टगर आहे। अॼु असां ॻाल्हाईंदासीं हिंदी शाइरी जी सिन्फ़ गीत ते। गीत हिंदी शाइरी जी हिकु अहम ऐं रस भरी सिन्फ़ आहे। मुख़्तलिफ़ लुग़तनि में गीत जी माना राग ऐं ॻाइणु वरिती वई आहे। गीत जो धातु संस्कृत लफ़्ज़ गी या गिया मां वरितो वियो आहे, जंहिंजी लुग़वी माना आहे ॻाइणु। ख़ुशी ऐं ग़म जे पुरजोश जज़्बात जी मख़सूस कैफ़ियत खे चंद मुनासिब लफ़्ज़नि में तरन्नुम जे सहारे बयानु करण खे गीत चयो वेंदो आहे। गीत जी अहम वस्फ़ उनजी नगमगी आहे। गीत औरत जी जज़्बनि जे इज़हार जो नालो आहे। मौसीक़ियत सां भरियल उहा सिन्फ़ जंहिंमें ओसीड़े, संगम, विछोड़े जहिड़ा मौज़ू औरत जी ज़िबानी इज़हारिया वञनि था। गीत अहिड़ी शख़्सी सिन्फ़ आहे जंहिंजो तालुक़ु हिकु ख़्यालु, कंहिं अहसास या कंहिं जज़्बे सां हूंदो आहे। गीत जो ख़ासि ऐं अहम मौज़ू इश्क़ आहे। तंहिं करे गीत में इश्क़ जी कैफ़ियतनि जी तर्जुमानी बहितर नमूने कई वेंदी आहे। गीत शाइर जे शख़्सी आज़मूदनि, तजुर्बनि, ज़ाती पीड़ाउनि ऐं अंदरि जे अहसासनि मां फुटी निकिरंदो आहे। गीत में नफ़ासत, नज़ाकत, मिठास ऐं रस रचाव जहिड़ियूं शयूं अहम ख़ूबी तसवर कयूं वञनि थियूं। गीत मोर जो टहूको, कोयल जी कूकार ऐं कूंज जो करकण आहे। गीत जो मिज़ाज औरत जे मिज़ाज वांगुरु नाज़ुक, नरम, मुक़दस ऐं नफ़ीस हूंदो आहे। गीत में नाज़ुक ऐं नफ़ीस जज़्बा मिठी सबाजी, सादी ऐं सलूणी ॿोली में बयानु कया वेंदा आहिनि। विछोड़े जा वढ, पिरी लाइ पुकारूं, सारूणियूं, विसिल जी उमेद गीत जा असली उनवान आहिनि। थोरनि लफ़्ज़नि में ईअं खणी चइजे त औरत तरफ़ां पंहिंजे महबूब जी यादि में ओसीड़ा कढणु, बेरे जी बाह में पिॼणु, महबूब जे माननि ऐं नाज़नि सां घायल थियणु, महबूब खे मिलण लाइ मिनथूं ऐं आज़ियूं करणु, संदसि यादि खे ज़िंदगी जो सरमायो सम्झणु ऐं अहिड़नि ॿिनि जज़्बनि जो मंज़ूम सूरत में इज़हार करणु गीत जो नालो आहे। हाणे ॾिसूं था त गीत सिन्फ़ जो घाड़ेटो कहिड़ो आहे। हैत ऐं घाड़ेटे जे लिहाज़ खां गीत जो को बि मख़सूस ऐं मुक़ररु फार्म न आहे। सिंधी में गीत वाही, काफ़ी, नज़म ऐं ग़ज़ल जी हैत में ऐं घाड़ेटे हेठि बि लिखिया वेंदा आहिनि। उन खां सवाइ सिंधी शाइरी में हर शाइर वटि गीत जा पंहिंजा घाड़ेटा आहिनि। घाड़ेटनि जो तफ़सील जाइज़ो वठिबो त गीत जा सभई घाड़ेटा असांजे आॾो निकिरी निर्वार थी वेंदा। गीत रोक टोक खां आजा हूंदा आहिनि। उनजी का मुक़ररु हैत न आहे। उन्हनि जा मौज़ू मुक़ररु न हूंदा आहिनि। गीत जो शाइर पंहिंजे ख़्यालनि ऐं तजुर्बनि खे पंहिंजी मर्ज़ी मुताबिक़ घड़ींदो आहे ऐं लाज़वाल गीत तख़लीक़ कंदो आहे। हिन जे गीत जे सिटाव मुनफ़रद ऐं बेमिसाल हूंदी आहे, जंहिंमें फ़नी कारीगरी ऐं मौज़ूआती सहर अंगेज़ी हूंदी आहे, जेका गीतनि खे नओं रस, नई ख़ूबसूरती ऐं नई माना ॾे उन्हनि खे फ़नी शाहकार बनाए छॾींदी आहे। गीत जो को बि मख़सूस मुक़ररु घाड़ेटो न आहे। तंहिं करे सिंधी में हर शाइर जे गीत जो पंहिंजो हिकु अलॻि घाड़ेटो आहे। अञा बि ईअं खणी चइजे त हर शाइर वटि गीत जा केतिरा ई घाड़ेटा मिलनि था, जेके उन्हनि शाइरनि जे फ़नी तजुर्बनि में शुमारु कया वञनि था। हाणे ॾिसूं था त गीत जा अहम जुज़ा कहिड़ा आहिनि। गीत जा हेठां 5 अहम जुज़ा शुमारु कया वञनि था। जज़्बनि सां भरियल ज़ाती तजुर्बा, सुर, संगीत ऐं मौसीक़ी, मुक़ररु हैत या घाड़ेटे जी हदबंदियुनि खां आज़ादी, इज़हार जी बेसाख़्तगी, ख़्याल ऐं जज़्बे जी वहदत। बुनियादी तौर ते गीत जेको आहे इन्हनि 5 अहम जुज़नि ते मरकूज़ आहे। उन खां पोइ ॾिसूं था त सिंधी शाइरी में गीत खे मुतारिफ़ कंहिं करायो, छो त बुनियादी तरह सां हीअ हिकिड़ी हिंदी शाइरी सिन्फ़ आहे। सिंधी शाइरी में सभ खां पहिरीं किशन चंद बेवस उहो शाइर आहे जंहिं गीत लिखिया। किशन चंद बेवस खां पोइ खेलदास फ़ानी, हरी दिलगीर गीत लिखणु शुरू कया। उनखां पोइ जदीद दौर में वरी असां ॿिया शाइर ॾिसूं, विरांङे खां पोइ शेख अयाज़ थी वियो, बरदो सिंधी, कमर शहबाज़, इमदाद हुसैन, हिकिड़ी डिघी लिस्ट आहे शाइरनि जी जिन गीत लिखिया आहिनि। पर उन्हनि सभिनी शाइरनि में जेको बरदो सिंधी शाइर आहे उनखे गीत जो ईअं सम्झो त हींअर नुमाया शाइर चयो वञे थो। गीत जे करे हुनजी मक़बूलियत आहे। हीअ बुनियादी तौर ते थोरो गीत जे हवाले सां चंद ॻाल्हियूं हुयूं। उमेदु आहे त लोस्तनि खे हिन ॻाल्हियुनि मां तमामु घणो फ़ाइदो थींदो।